पेट मुबारक में आ मुझो दिल पर नबी जने हजरत मौला अली जे घर में अचन हजरत मौला अली त पांजे अम्मा जी जल जे पेट मुबारक में आ महबूबा जन सुनो अली पांजे अम्मा जी जल जे पेट मुबारक में चुरपुर शुरू करे दे जैसे अम्मा उठे न त अली बस न करे छो जो महबूब ईंदा सुनो अली चवंदो अम्मा उथी भी इस्तक़बाल कर नबियुनि जो इमाम अची वियो हज़रत मौला अली जे भेण महबूब रसूलुल्लाह जा परवानो हज़रत मौला अली जे अम्मा खां पंहिंजे भाइरनि पुछा कई ओ अदी तू त मुस्तफा का उम्र में वडी आ तू महबूब रसूलुल्लाह जी चाची आ तू छो थी इस्तक़बाल करे तू जो नबी से इस्तक़बाल करे मौला अली जी अम्मा थी चवे अदा मां मजबूर आया मां पाण कोन उथंदी आया मूंखे पेट वारो बच्चो वेहण कोन ॾींदो सुभान अल्लाह त ॾाढा चओ पेट वारो बच्चो वेहण न ॾींदो आहे ॿाहिरि चिड़ी पिया थी पेट वारे बच्चे खे कहिड़ी ख़बर नाराज़ थी पिया ज़िद में अची विया ओ अदी जे करे बच्चे खे ख़बर पवे थी जेको पेट जे अंदर तुंहिंजे पेट जे अंदर आहे पर ठीकु आहे तोखे रसन ऐं ज़ंजीरनि में ॿधी विहारियूं था पोइ ॾिसूं त तोखे इहो उथारे अल्लाहु अकबर हज़रत मौला अली जे अम्मा खे रसन ऐं ज़ंजीरनि में ॿधी करे ॿाहिरनि विहारियो आहे सभिनि जूं अखियूं मुंतज़िरूं त मुंहिंजो दिल पर नबी अचे त छा थो थिए मुंहिंजा दिल पर नबी आया हज़रत अम्मा फातिमा बिन्त असद मौला अली जी अम्मा जी नज़र महबूब जे चेहरे ते पई आहे अञा चेहरे ते नज़र पई हज़रत मौला अली अम्मड़ जे पेट में चुरपुर शुरू करे ॾिनी आहे हज़रत मौला अली जी अम्मा उथण वारी कई अम्मा उथण वारी कई रसा टुटी पिया लकीर टुटी पिया मौला अली जी अम्मा उथी भी नबियुनि जे सरदार जो इस्तक़बाल करे रही आहे जा मामा पांजे भेण जे पेरन ते किरी पिया दी हाणे बस बस असां जे अकुल खां ॻाल्हि मथे आ तू जाने तुझे पेट वारो बच्चो अली जाने मदीने वारो साईं जाने सुभान अल्लाह नता जाओ सुना अली तुझे शान का कुर्बान होया मुझे महबूब रसूलुल्लाह जा परवानो जरे मुर्शिद मौला अली जी आमद थियण वारी आ अम्मा जे दिल में ख्याल आयो त मां अल्लाह जे काबे जो तवाफ कया अम्मा काबे जो तवाफ शुरू कयो आ काबे जा 7 चक्कर देवान अम्मा 3 चक्कर देना मौला अली जे आमद जो टाइम अची वियो अम्मा हेडे होडे पई निहारे काथे पर्दे जो इंतजाम ॾिसां पंहिंजे बच्चे खे विलादत ॾियां अञा अम्मा इन ख्याल में हेॾे होॾे निहारियो अल्लाह जे काबे जो दर खुलियो आवाज़ आयो ओ अली जी अम्मा अल्लाह जो काबो अली जो इंतज़ार करे रहियो आहे हज़रत मुर्शिद मौला अली काबे जे अंदर अख न खोली अंबड़ जे हंज में आया हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो 2 ॾियारा गुज़री विया 3 ॾियारा गुज़री विया मौला अली अख मुबारक नथा खोलन अम्मा परेशान अलाए बच्चो अखियुनि खां नाबीन त नाहे नज़र नाहे जो अखियूं नथो खोले अम्मा ॾाढी परेशान 3 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजा दिल पर नबी आया मुझे महबूब मुबारक दुनिया ओ चाची तोखे मुबारक आज तोखे बच्चो अली जायो अम्मा रोण शुरू कयो मुझे दिल पर नबी पुछा कई अम्मा ओ चाची छो थी रोए सही 3 ॾियारा गुज़री आया बच्चो अखियूं नथो खोले लगे तो अलाए बच्चे के नजर ना आए मौला अली जेला मुझे दिल पर नबी फरमायो ओ सुने अली जी अम्मा सुनो अली जेतरो हसीना इन जो एतरियूं अखियूं भी हसीना इन अली के मां मदीने वारे ताजदार जो इंतजार है
साढ़े तलड़ करे सुभान अल्लाह चओ मुझे महबूब जे हज में मौला अली के खड़ी आया मुस्तफा जी हज आई सुने अली दुनिया के अंदर पेरी अख जॾहिं